सलाम साथियों, आऊं तव्हांजी दोस्त अलीज़ा। अॼु आऊं तव्हांखे ॿुधाईंदसि कामूअ जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। ही हिकिड़े क़िस्म जो नंढो ॿूटो आहे जेको सरसब्ज़ ज़मीननि जे कुंडनि पासनि में जाम थिए। ही जंगली ॿूटो कद में 5 फुटनि खां वधीक बीहे कोन थो सघे। थोड़ी जी काठी सनी थिएसि, अक्सर करे थोड़ मां डारियूं कोन निकिरंसि, बस थोड़ में ई पननि जूं लामूं थियंसि। अक्सर करे झुगटनि जी सूरत में फुटंदो आहे। कामू जो पन मेंदी जे पननि जहिड़ो थिए थो। जानवर अक्सर करे कोन खाइन्सि। जेकॾहिं कामू जो ॿूटो 5 फुटनि खां वधी थो वञे त कंहिं न कंहिं वण या टारी जी टेक ते बीहंदो आहे। पर ही ॿूटो बि उठ जे वात खां बची कोन सघे। कामू जा पर अक्सर करे मेंदी में गॾाए वेकिरो कया था वञनि। अप्रैल जी मौसम में फारवे जेॾा दाणा थियंसि था, जन खे मेंदी में गॾाए तुर्त रंग वठण लाइ इस्तेमालु कयो वञे थो। कामू जे दाणनि खे अक्सर वार रंगीदड़ दवाउनि में इस्तेमालु कयो वञे थो। ॿाहिराड़ी जूं औरतूं कामू जा पन घोटे ऐं छाणे उन जो पाणी वारनि में विझनि थियूं, जंहिं सां वार घाटा ऐं लसा थियनि था। वारनि जे छणण खां बि छुटकारो मिली थो वञे। मर्द बि कामू जे पननि खे घोटे उन में लीमो गॾाए मथे में विझनि त गंजे थियण खां बचो वञनि, छाकाणि त कामू जा पन वारनि जे छणण खां ॾाढा मुफ़ीद आहिनि। असांजो चैनल सब्सक्राइब ज़रूरु करिजो।